त हिकु सहाफ़ी जंहिंखे क़तल कयो वियो, उन खां बाद में इहो वाक़ियो डिघे अरसे ताईं हलियो पिए। हिन वक़्त ताईं उन जा वारिस जेके आहिनि इंसाफ़ जी घुर कनि पिया, पर इंसाफ़ मिले कोन पियो। करे किथे एहतजाज कनि पिया, हर जिते जिते उन्हनि खे मौक़ो मिले पियो ऐं पुलिस खां बि बार बार इन शइ जी रिक्वेस्ट कनि पिया, पर कुझु हीअं नज़र न अचे पियो। जी, छा चवंदा तव्हां? इहो हिकिड़ो वॾो टेस्ट केस आहे। ही केस हम्म उहो केस आहे जंहिंमें सॼी सूबे जी सपोर्ट रही इन में पंहिंजो नसरुल्ला गडाणी जे वारसनि खे। ऐं उन में जेको आहे हुकूमत बि ज़ाहिर आहे डिफेंसिव पोजीशन में हली वई हुई आहे। उन में बि जेकॾहिं वक़्तु गुज़रण सां गॾु इंसाफ़ न मिले माण्हुनि खे, उनखे बि जेको आहे उहो कारपेट हेठां दॿाइण जी कोशिशि कई वञे। रीज़न चाहे जेको बि हुजे, उन में इल्ज़ाम ख़ालिद लुंड ते सही हो ग़लति हो, पर कंहिं त गोली हलाई न, कंहिं त मारियो। जेकॾहिं ख़ालिद लुंड खे केरु बचाइण जी कोशिशि करे थो, ख़ालिद लुंड में हुनजो पुटु जेको मुलविस न आहे, त पोइ केरु मुलविस आहे? कंहिं त क़तलु कयो न हम्म नसरुल्ला गडाणीअ खे। सो नतीजे में हाणे उनजे एतिरो वक़्तु वारिसनि खे गुज़री वञण खां पोइ बि जेकॾहिं इंसाफ़ न थिए ऐं उनजा वारिस या उनजा मासूम बचड़ा एहतजाज कनि, अगेन इहा पुलिस जी नाकामी आहे, हुकूमत जी नाकामी आहे, प्रायोरिटी न आहे। असल प्रायोरिटी हुजे त जेकॾहिं हिकिड़ी चोरी थिए थी, त जेकॾहिं चोर खे सज़ा मिले, चोर पकड़िजी वञे, चोरी रिकवर थी वञे, चोर खे सज़ा मिले, त ॿिए कंहिंजी त हिमत पोइ ई ॿियो कोन चोर हूंदी। एब्सोल्युटली मुमताज़ सोचींदो चोरी करण जे बिल्कुलु बारे में। बिल्कुलु। ईअं ई जी, ईअं ई जेकॾहिं का फुर थिए थी, दाड़ो थिए थो, त उन्हनि खे जेकॾहिं सज़ा मिलंदी त पोइ हम्म घटिजी वेंदो जेको आहे लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल बहितर थी वेंदी, ॾोह घटिजी वेंदा। सो अव्हांखे नज़र थो अचे पियो त हाई प्रोफाइल केसिस में बि जेकॾहिं माण्हू दरबदर हुजनि, त पोइ ॾोहारियुनि जी जेका आहे उहा हिमत हम्म वधंदी वधाए ऐं थी न पोइ जेके ॿिया बुनियादी माण्हू आहिनि जंहिंजो केस हाईलाइट एतिरो थिए कोन पियो, उन्हनि जी हालत असां पाण इमेजिन करे सघूं पिया। सो थैंक यू वेरी मच इमदाद साहब, मोहसिन साहब।